नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे सोभوديرو में खबर ॾींदा आहियूं त सोभوديرو लॻ ॻोठ लोअर सैठारजा जे रवासिन अली मर्दान सुमरो मुरीद हुसैन मोहम्मद हाशिम एजाज अली सुमरो एहतजाज कंदे मीडिया वारनि खे ॿुधायो त टाउन कमेटी सोभوديرو तरफ़ां असांजा सूमरा मौला जो 10 लाख जी लागत सां सिरनि जी फर्श बंदी जो रोड लॻायो हो। हाणे ॻोठ जो बासर पटे ठेकेदार मक़सूद शाह असांजे मौले जे घटी मां लॻायल सिरनि जो फर्श पटे सरूं ट्रैक्टर टाले ज़रिए पंहिंजे घर खणाए रहियो। हिन चयो त बासर पटे ठेकेदार मक़सूद शाह ज्याती करे रहियो है, कंहिंजी बि ॿुधण लाइ तयार न आहे। ॻोठाण वज़ीर आला सिंध PPMNA जावेद शाह जीलानी PPMPA अहमद रज़ा उर्फ प्यार अली शाह DC खैरपुर खे अपील कई है त ज्याती जो नोटिस वठी हिननि खिलाफ कानूनी कार्रवाई कई वञे। मजीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।